अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवीन सीरियल STV न्यूज़ माया खदीजा फातिमा नजर विजता है मर्जी अपडेट थी। नाज़रीन सकरन खराज कुमार ओडिज रिपोर्ट मूजिब सिंध में राजायती फैसलन तोड़ शोहरत रखंदड़ मालोन जोनो सियासतदान ऐं घोड़े सवारी जे महारत रखंदड़ हाजी गुलाम नबी राहो 75 वरह जी जमाड़ में कुछ वक्त बीमार रहण बाद कराची जे निजी अस्पताल में दम दड़ी हवाले करे छडियो। मरूम राहो कबीले जे राजोणी सरदार डॉक्टर मुश्ताक अहमद राहो ऐं अॻोणे तालका नाज़िम जावेद अहमद राहो जो चाचो हो, जॾहिं त ज़िले काउंसलर मटियारी जे अॻोणे मेंबर इमरान राहो ऐं नवाबशाह ज़िले काउंसिल जे अॻोणे मेंबर इम्तियाज़ राहो ऐं टाउन कमेटी सकरन जे अॻोणे काउंसलर इमदाद राहो जो वालिद हो। मरूम खे सदस्य याबाणे कब्रिस्तान ॻोठ साबू राहो में मिठी माउ हवाले कयो वियो। इन खां अॻु ॻोठ 12 ज़री ज़मीन ते संदसि जनाज़ी निमाज़ अदा कई हुई, जंहिं में सियासी समाजी शख़्सियतनि खां सवाइ हज़ारे माण्हू शिरकत कई।